अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जेका वॾी ॿी अपडेट ड्रामे जे हवाले सां नाहे। अॼु इमाम हुसैन जे हवाले सां हिकु नंढिड़ो मैसेज मां तव्हांखे ॾींदुसि। इमाम हुसैन तव्हां ऐं असांजे करे शहीद थियो, उन पंहिंजा ॿचड़ा कुहाया ऐं करबला जे मैदान में पंहिंजे ख़ानदान सां गॾु 22,000 फ़ौज जो मुक़ाबिलो कयो। यज़ीद जी 22,000 फ़ौज मैदान में लथल हुई ऐं इमाम हुसैन हिकु तरफ़ 72 तन हिकु तरफ़ हुया जेका उन्हनि सां जंग करनि पिया, हक़ ऐं राह जी जंग करनि पिया। ऐं अलाह साईं उन्हनि खे हिकिड़ो मतिलबु मैदान ते अहिड़े माण्हू सां टकरायो जेको दीन इस्लाम खे यज़ीद दीन इस्लाम खे न पियो मञे, हिकिड़ो हक़ सच ते न हुयो। ऐं इमाम हुसैन पंहिंजे हक़ सच ते हुयो ऐं नाने जी उम्मत जे लाइ हुन पंहिंजी जान ॾिनी, शहादत ॾिनी, शहीद थी वियो। इन ते वॾो असांखे जेको आहे हिकु मतिलबु इमाम हुसैन जहिड़ो इमाम असांखे मिलियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो असांखे नबी मिलियो। असां मुस्लमान आहियूं, अलाह साईं जी बारगाह में असां वञी करे उनखे सजदो ॾींदा आहियूं। अलाह साईं खे असांखे इन शइ जो फ़ख़्रु आहे त असां मुस्लमान पैदा थिया आहियूं। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त अॼु 10 मुहर्रम जो ॾियारो आहे ऐं इन ॾींहंनि में असांखे ख़ैरु ख़ैरातूं करणु घुरिजनि ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे। जेतिरो सबील हलाईंदासीं, ख़ैरु कंदासीं, इहो ओतिरो सवाबु थींदो। इहो तव्हां बि कयो ऐं असां बि कयूं दोस्तो। इहो कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन करणु घुरिजे। छाजे करे इमाम हुसैन उन सां गॾु जेका मासूम शहीद थिया दोस्तो, उहा का नंढी कुर्बानी न हुई, वॾी कुर्बानी हुई। अॼुकल्ह को पंहिंजो नंढिड़ो ॿार त कुहाए ॾिसे, ख़बर उनखे पइजी वेंदी। हीअ वॾी कुर्बानी इमाम हुसैन ॾेई वियो ऐं असांखे हिकु मैसेज ॾेई वियो ऐं हक़ सच जी राह ते हलण जो हिकु मैसेज ॾेई वियो। वधीक दोस्तो मर्ज़ी आहे मालिक आयो। हीअ नंढी वीडियो हुई तव्हांजे लाइ। असांखे रखंदा दुआनि में यादि। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।